ऐं जेकॾहिं अमन अमान न हूंदो, सुख सलामती न हूंदी, त ज़िंदगी माण्हू ते भार थी पवंदी। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा सुल्तान औलिया ॾियारी वारो करे लिखिबो बि आहे, चइबो बि आहे, पर हू सॼी दुनिया जो मालिक। छो की जेके वॾा माण्हू जेके आहिनि सॼी दुनिया जी अमानत आहे, सॼी दुनिया जी रहमत आहिनि ऐं सॼी दुनिया जो इनाम। अॻे तव्हांखे हज़रत सुल्तान औलिया जा बैत ॿुधायासीं, उन जो जेको फ़िल्सफ़ो बि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हीअ दुनिया खे ख़ूबसूरत ॾिसणु चाहिनि था ऐं हू इनक़लाब चाहिनि था, उन समाज में सुख ऐं सलामती चाहिनि था ऐं मिसाली माण्हू चाहिनि। ऐं जेकॾहिं अमन अमान न हूंदो, सुख सलामती न हूंदी, त ज़िंदगी माण्हू ते भार थी पवंदी। हीअ ॾिसो नी ज़िंदगी माण्हू ते भार थी पई आहे। ऐं हज़रत सुल्तान औलिया, गिरोड़ी बादशाह, लतीफ़ सरकार, सूफ़ी शहीद शाह इनायत, इन्हनि जे दौर में इहो मुग़लनि जी बादशाहियूं हुयूं। ऐं पोइ जेको आहे सो कन्नड़नि जी हुकूमत आई, पोइ कन्नड़ा कुझु वक़्तु जेको आहे सो कमदार रहिया मुग़लनि जा। ऐं पोइ वरी जेको आहे सो काफ़ी जेके खसियल जेके इलाइक़ा जेके हुआ उहे इलाइक़ा वापसि वरितऊं ऐं कुझु न कुझु जेको आहे सो साह पटियो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॾोढा लम्हा आहिनि, पर वरी बि इहो आहे त उहा जेका असुलु जेका असांजी जेका सिंध जेका हुई, जेका अंग्रेज़नि असांखां खसी, उहा असांखां खसिजी वई, उहा असांखे कान मिली। छो सिंध मिली कान असांखे। विचाई जेको आहे सो हिननि अंग्रेज़नि छा कयो त इन्हनि जेको आहे सो असांजी सिंध खे टोड़े, सिंध ऐं हिंद खे टोड़े ॿ टुकर करे ऐं उन मां हिकिड़ो हिंदुस्तान ठाहे छॾियो, पाकिस्तान ठाहे छॾियो। उन में जेका आहे असांजी जेका धरती जेका आहे, असांजो जेको वतन जेको आहे असांजो सिंध, ऐं उन खे बि जेकॾहिं साह खणणु ॾियनि, उनखे पंहिंजा हक़ ॾियनि, त वरी बि असीं इहो बि सम्झंदासीं त शुकुरु आहे जेका सिंध बची आहे उहा त घटि में घटि असांजी आहे। पर हींअर त उहा सिंध कान बची। ऐं जंहिंमें ख्वाजा मोहम्मद ज़मा लतीफ़ हुआ ऐं उन में जेको आहे फितरत जेका हुई ऐं उहा बि ॾाढी ख़ूबसूरत हुई, धरती बि ॾाढी ख़ूबसूरत हुई। पर जेको समाज हो, जेको निज़ाम हो, या जेके हुकूमतूं जेके हुयूं, या जेका सियासत हुई, उहो को बि जेको आहे उन में न को रस हो, न को उन में चस हो, न को उन में के फज़ीलतूं हुयूं, न को क़ाइदा हुआ, न को कानून हुआ। उहो रुगो भंजरा हुई, रुगो फतह हुयूं, रुगो हमला हुआ। पोइ किथां मदद ख़ान पे आयो, किथां नादर शाह पे आयो, किथां खिलजी पे आया, किथां जेको आहे सो अरगोन पे आया, किथां तुरखान पे आया। पोइ हिननि आया पे छा पे कयो, रुगो माण्हू पे मार, रुगो फुरियूं पे, लुटियूं पे। ऐं उहो ही माण्हू उन दौर में ही कीअं माण्हू ई रहिया हूंदा, केॾे जेको आहे सो दर्द में हिननि गुज़ारियो हूंदो, ऐं कीअं जेको आहे सो उन्हनि पंहिंजो पाण खे जेको आहे सो उन वक़्तु माण्हुनि खे महफ़ूज़ रखियो हूंदो। ऐं उन वक़्तु वरी उन्हनि ॿाहिरनि जेके हलाउनि सां गॾोगॾु हिते जेके असांजा जेके घर पढ़िया जेके हुआ, जेके मुला मुलाड़ा, उन्हनि बि माण्हुनि खे क़ैद करे रखियो, उन्हनि माण्हुनि खे रुजत पसंदि बनाए छॾियो। ऐं हाल ते हलो, माना जहिड़ो बि हाल आहे, माना उन में न को तॾहिं ख्वाजा मोहम्मद ज़मा चयो छॾिया ही जान हू पिणु घोरिया। हीउ जेको जान आहे उहो सुठो जान कोन्हे को, ऐं हू जेको जान आहे, जेको तव्हांजो तसवर वारो जान आहे, उहो बि मूंखे नथो खपे। छो त माण्हू आहे कोन जॾहिं, माना जॾहिं सिस्टम कोन्हे, मुल्क कोन्हे को, अमन अमान कोन्हे को, त पोइ इहे सभु शयूं बेकार आहिनि, कंहिं बि कम जूं न आहिनि। छॾिया ही जान हू पिणु घोरे घोरिया, पलक पिरियां सां जे मूं सरे जे ॾियूं। जेकॾहिं पिरी सां जेकॾहिं हिकिड़ो पलक असांखे मिली, हिकिड़ी घड़ी जेकॾहिं असांखे महबूब जी मिली वञे, त असां ॿई जान छॾण जे लाइ तयारु आहियूं। हू बि ॾिसो जॾहिं माण्हू पंहिंजो पाण में गॾिबो आहे, केॾो ख़ुशि हूंदो आहे, माण्हू खां सभु कुझु विसरी वेंदो आहे। ख्वाजा साहिबु चयो त वाहियत मींहुं न पोइ, माना मींहं जी जेका माहियत आहे, उनजी जेका असलियत आहे, उनजी ख़बर ई कान थी पए वञे, उनजी ॼाण ई कान थी पए। माना अजीब आयो आहे, माहियत मींहुं न पोइ, कुलज़म अंदरि कतरे। हाणे कुलज़म चइबो आहे समुंड खे चइबो, पोइ को ख़ासि समुंड दुनिया में आहे, पोइ उते जो नालो कुलज़म हुजे,
ऐं इहो तव्हां बि ॻोल्हिजो, आउं बि ॻोल्हींदुसि, पर कुलज़म समुंड खे चइबो। हाणे कुलज़म कतरे में आहे। हाणे जो तिर जेको आहे या जेको चिचको जेको ॿिॿिर जो जेको आहे उनजे दाणे में असीं चऊं पिया हिन में जेको आहे सो आहे ॿिॿिर जो वण हिन में आहे, त माण्हू चवंदा हीउ चरियो थियो आहे शायदि, ॿिज में वण कीअं हूंदो बाबा, हीउ तिर हीउ छा आहे, तिरनि जो आहे, तिर आहे, तिर जो ॿिज आहे, पर इन में तेल हूंदो आहे, हिन में हूंदो न पर आहे पक, पर हिन में तेल हीउ हेॾड़ो आहे, हिन में तेल कीअं हूंदो, तेल आहे तिर में जेको आहे तेल आहे उन में। हाणे हीअ कुलज़म अंदरि कतरी कतिरो फुड़ो, माना जेको फुड़ो जेको आहे फुड़ो त पाण वटि न फुड़ो जेको आहे तलाउ जेको आहे थींदो आहे, माना उनजी असलियत इहा ई आहे H2O पाणी, माना पाणी जो पोइ जेको फुड़ो आहे हिकिड़ो उनजो फार्मूलो बि साॻियो आहे। समुंड सॼो भरियो पियो आहे, पर समुंड जो जेको फार्मूलो उहो बि साॻियो ई आहे, माना त फुड़ो बि साॻी ॻाल्हि आहे, समुंड बि साॻी ॻाल्हि। जीअं इंसानु आहे ऐं इंसान जी सॼी काइनात इंसान जो ॼण मजमूओ आहे, माना इहो जेको इंसान खां सवाइ हीअ काइनात कहिड़े कम जी, कंहिंजे लाइ हीअ काइनात सॼी इंसान जे लाइ आहे। माना हीअ ॿुधाए पियो जेको समुंड आहे उनजो फार्मूलो बि साॻियो आहे, हीउ जेको फुड़ो आहे उनजो जेको फार्मूलो जेको आहे उनजी इक्वेशन उहा बि साॻी आहे। माना कुलज़म अंदरि कतिरे के जो वञे सो जग छॾे जालार में, माना पहिरीं ॻाल्हि आहे उन में माण्हू घिड़े, उन में माण्हू सोचे, छो त माण्हू कीअं माण्हू घिड़ंदो, लाज़मी दरिया आहे उन दरिया में माण्हू टुॿी ॾींदो, पर हीअ जेको दिलि जी दुनिया आहे या माण्हू जो जेको दिमाग़ु आहे जेको माण्हू या जेका माण्हू जी सोच जी जेका काइनात आहे दुनिया आहे उहा बि हिकिड़ी तमामु वॾी दुनिया आहे। पोइ उन में जेसि ताईं माण्हू घिड़ंदो कोन, जेसि ताईं माण्हू गौर फिक्र न कंदो, तेसीं ताईं माण्हू खे ख़बर कान पवंदी मींहं जी माहियत कहिड़ी आहे। मींहं जी माहियत इहा ई आहे जेका फुड़े जी माहियत, त अदम ओतारो न ना मुरादी समर। माना ही माण्हू जेके इनकलाबी माण्हू जेके आहिनि, जेके सोचींदड़ जेके माण्हू आहिनि, जेके ख़ासि जेके माण्हू आहिनि, माना आम माण्हू आहे, आम माण्हू खे जेको आहे सो सवाइ ज़ाती मफ़ाद जे, सवाइ ज़ाती ख़ुशी जे उनखे ॿियो कुझु खपे ई कोन। पर हीउ जेको माण्हू उन दुनिया में जेको रहे थो उनखे उहो ॾिसे थो, महसूसु करे थो त हीअ दुनिया सुठी कोन्हे का, हीअ दुनिया तब्दील थियणु खपे, हिन दुनिया में इनकलाब अचणु खपे। उन माण्हू खे सुख कीअं ईंदो? उहो लतीफ़ साईं चयो न मारवी जे जेको आहे नाले में बंदी ॿिया करार असां लोचूं लोह में। हाणे जेल में माण्हू सुता पिया हूंदा आहिनि, उते चवंदा जेल में पिया आहियूं हाणे, पर के अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ॿारनि जी ॻणती हूंदी आहे, बचनि जी ॻणती हूंदी आहे, धरती जी ॻणती हूंदी आहे, ऐं ॿाहिरि अलाए छा पियो थिए, असांजे क़ौम सां छा थियो, असांजे वतन सां छा थियो, ऐं माण्हू उनजे लाइ जेको आहे हर वक़्तु जेको आहे सो माण्हू गौर फिक्र पियो कंदो आहे, सोचींदो माण्हू पियो आहे। तंहिंजे करे ख़्वाजा मोहम्मद तव्हां साईं फरमाए थो त अदम ओतारो, माना अदम, अदम माना जिते तख़लीक़ थींदी आहे, जिते भंजला थींदी आहे, माना लाज़मी आहे त का बिल्डिंग ठाहियो था या को बाज़ारि ठाहियो था या तव्हां ॿेड़ो ठाहियो था, त लाज़मी उनजे लाइ जेको ठाहिण वारो माण्हू आहे या ठाहिण वारा माण्हू उहे पोरियो कंदा माना पोरियो माना तकलीफ़ उन्हनि खे थींदी। ऐं ॿियो जेको आहे सामान सड़ो उहो बि जेको आहे सो माना ईअं लॻंदो भई हीउ कीअं घरु ठहंदो, हीउ त खॾूं पिया खणनि, हीउ खॾूं पिया खणनि, इहो वरी घरु जेको आहे सो वरी कीअं ठहंदो, अलाए धरती खे पिटाए छॾियो। अदम ओतारो, ओतारो ओतारो जाइ जेका उन्हनि जी उहा आहे अदम आहे। अदम असां वटि आम तौर ते अदम चवंदा आहिनि माना कुझु बि न हुजे, अदम अदम माना जिते तबाही हुजे, अदम माना अदम जी माना आहे ए क्रिएटिंग प्रोसेस, माना तख़लीक़ जी दुनिया, जिते दुनिया तख़लीक़ थिए थी उते लाज़मी तकलीफ़ हूंदी, उते वंजरा बि हूंदी, इहो सभु कुझु हूंदो। त हिननि माण्हुनि जी जेका जाइ आहे जेका उहा अदम आहे। ना मुरादी समर, माना ॼण त कुझु बि कोन्हे को, ॼण त को नतीजो ई फ़िलहालु जेको आहे सो कोन थो निकिरे, का मुरादी का कान थी निकिरे, छो त शुरू में ख़बर ई कोन पवंदी आहे। जॾहिं कुंभार जॾहिं घड़ो ठाहींदो आहे त पोइ उन महिल छा कंदो, मिटी में कुटींदो आहे, माण्हू चवंदा यार अलाए छा पियो करे, गॾड़ी ते मिटी खणी आयो, वरी लिॾ खणी आयो, वरी उनखे कुटींदो, वरी उनखे छाणींदो, पोइ वरी उनखे ॻोहींदो। पोइ लाज़मी आहे ॿिया माण्हू जेके ॾिसण वारा माण्हू उहो कुंभार बाबा छा पियो ठाहीं, मां घड़ो पियो, घड़ो ईअं कीअं ठहंदो, उठ पियो ठाहीं, घोड़ो पियो ठाहीं, घड़ो पियो ठाहीं, घड़ो इन मां ठहंदो कीअं, तव्हां इंतज़ारु करियो, मूंखे ख़बर आहे
की थोरी देरि खां पोइ चक ठाहे इहो रखंदुसि जेको आहे चक ते रखंदुसि पिनोड़ो जेको मिटी जो, ऐं उन पिन खे पोइ हलाईंदुसि। पोइ मुंहिंजो हथ जी कारीगरी ॾिसिजो, मुंहिंजो फन ॾिसिजो त कीअं आऊं तव्हांखे हुन मां घड़ो ठाहे ॾेखारींदुसि, हुन मां गुगी ठाहे ॾेखारींदुसि, हुन मां तव्हांखे मट ठाहे ॾेखारींदुसि, जेको तव्हां चवंदा तव्हांखे ठाहे ॾेखारींदुसि। पर तव्हीं जेके तव्हां सम्झो नथा तव्हीं घटि में घटि मूंखे ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि सम्झो। चई कुफर ऐं इस्लाम खां नंगे हो त लधो। हीअ असांजा माण्हू बहसनि में लॻा पिया, बाबा तूं काफ़र आहीं, आऊं सिर्फ़ु मोमिन आहियां, ऐं जेको आहे तव्हीं सभु कूड़ा आहियो, ऐं माना कुफर ऐं इस्लाम जे बहसनि में असीं फाथा पिया। पर ही माण्हू चवनि था त इहे इन्हनि बहसनि खां असीं अॻिते निकिरी ऐं असीं जेको जोहर जेको आहे भई कुफर आहे छा, पहिरीं इहा ॻाल्हि सम्झिजे, ऐं पोइ जेको इस्लाम छा आहे इहा ॻाल्हि सम्झिजे। असीं इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण खां सवाइ असीं पाण में विढ़िया पिया हूंदासीं, उनजो नतीजो त को बि कोन निकिरंदो, उनजी का बि उनजी मुराद कोन निकिरंदी। मुराद तॾहिं निकिरंदी जॾहिं असीं इन्हनि शयुनि खे सम्झंदासीं। इन खां असां इन्हनि बहसनि खां कुफर ऐं इस्लाम खां लंघे हो त लधो। असां जेको मक़सदु जेको माणियो आहे उहो इन्हनि फुज़ूल जेको बहसनि खां असां क्रॉस करे मटे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी इन्हनि ॻाल्हियुनि खां इनकार करे उन खां पोइ ॾाढियूं मुसीबत ऐं सॻारियूं शयूं जेको आहे असीं हासिलु कयूं आहिनि। त उन में इहो आहे त माण्हू अमन अमान सां हूंदो, माण्हू सुखियो हूंदो, माण्हू सताबो हूंदो, ऐं माण्हू सलामत हूंदो। पोइ उहो जेको आहे सो आहे होत जी जाइ आहे रज़ा राज संदोर, रज़ा राज संदोर मूल न मङनि कीअं ॿियो। पोइ उहो पोइ जेको नतीजो निकिरे थो पोइ उन रज़ा ते राज़ी रहनि था। उहो जेको बि आहे उहो ॾाढो सुहिणो बि आहे, उहो ख़ूबसूरत बि आहे, ऐं इहो उन ते ई रज़ामंद रहनि था उन में, ऐं ॿियो हू कुझु घुरनि कोन था। माना हू छा घुरनि, उहो इनकलाब घुरनि था। हीउ मुल्क जा जेको निज़ाम आहे ऐं उनखे उहे रद्द था कनि, ऐं हू जेको हुननि जे तसवर वारो ख़ूबसूरत जेको समाज आहे उनखे अॾीनि था। ऐं पोइ उहा जेका मुराद निकिरे थी उहा जेका दुनिया ठहे थी, पोइ उन में उहे राज़ी रहनि था, उन में उहे ख़ुशि रहनि था। भई अजायूं जेके फुज़ूल जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खां उहो जेको आहे जान छॾाइनि।